At 35 degrees centigrade, oxygen gas in a cylinder has 456 cm cube volume and 0.85 atmosphere pressure. And calculate the pressure when this oxygen gas is transferred to 10 dm cube cylinder and cooled to 20 degrees centigrade. And हिन में वॉल्यूम पहिरियों ही आहे ऐं पोइ वॉल्यूम चेंज थियो, हिन खे चवंदासीं V1, हे थींदो V2. टेम्परेचर बि पहिरियां मिलियल आहे हिकिड़ो, पोइ ॿियो थी पियो, हे थींदो T1, हे थींदो T2. ऐं प्रेशर फाइंड करिणो आहे, हिकिड़ो प्रेशर मिलियल आहे P1 ऐं P2 फाइंड कंदासीं. ॾिसो हितां शुरू था कयूं डेटा खे. टेम्परेचर T1 इज इक्वल टू 35 प्लस 273, जो थी पवंदो 308 केल्विन. V1 is equal to 456 cm cube, and pressure, this is P1, 0.85 atmosphere. And calculate the pressure when this gas is transferred to 10 dm cube. And V2 you are 10 dm cube. हाणे हिकिड़ो वॉल्यूम CM क्यूब में मिलियल आहे, ॿियो DM क्यूब में. CM क्यूब इस्तेमालु थी सघे थो, पर ॿई CM क्यूब में हुजनि या वरी ॿई DM क्यूब में. हिन खे जेकर DM क्यूब में कन्वर्ट कयूं, हीअ बि DM क्यूब आहे त हीअ बि DM क्यूब कयूं. 456 डिवाइडेड बाय 1000, छो त हिकु DM क्यूब में 1000 CM क्यूब आहिनि, जिनो 0.456 DM क्यूब. V1, V2 and cooled to 20 degrees centigrade. T2 20 plus 273 is 293 Kelvin. And calculate the pressure when this gas is transferred to 10 dm cube. The P2 find करणो आहे पाण खे. हाणे जंहिंमें टई चेंज थियनि त जनरल गैस इक्वेशन जो हिकिड़ो फॉर्म ही बि आहे. P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2. हाणे पाण खे छो त P2 फाइंड करिणो आहे, हेॾा आहे, इन खे जेकर खणी हीअं फिरायूं त हीअं बि लिखी सघूं था हिन खे. P2 V2 upon T2 is equal to same P1 V1 upon T1. हाणे जेकर V2 फाइंड करिणो आहे त इन खे हिते ई रखूं, सॉरी P2 फाइंड करिणो आहे त इहो हिते ई रहे P2. बाक़ी सभु होॾां शिफ्ट कयूं, पहिरियां ही साॻियो लिखूं P1 V1 अपॉन T1. हाणे इहो V2 मथे आहे त हेॾां हेठि अची वञे, डिवाइड करे अची V2, इहो T2 हेठि आहे त हेॾां मथे अची मल्टीप्लाई करे T2. हाणे वैल्यूज़ रखूंसि त आंसर अची वेंदो. हाणे P1 0.85, P1 0.85 इंटू V1, छो ॿई DM क्यूब में कन्वर्ट कयासीं त हाणे ही रखूं इस्तेमालु. 0.456 इंटू T2 293. This whole is divided by T1 308 इंटू V2 10. हाणे हेॾा मथे खणी अचूं. P2 इज़ इक्वल टू, हाणे हिन सभिनी खे मल्टीप्लाई कयूं पाण में. 0.85 इंटू 0.456 इंटू 293 त इहो अची वेंदो 113.566 ऐं वरी हेठि 308 इंटू 10 मल्टीप्लाई कयूं त थींदो 3080. हाणे जेकर हिन खे डिवाइड करे त आंसर अची थो वञे 0.037 एटमॉस्फेयर. हाणे फाइनल प्रेशर यानी P2 इज इक्वल टू 0.037 एटमॉस्फेयर ऐं इहो आंसर आहे.